नमस्कार दोस्तों, मां हरेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। पीएम मोदीअ बिहार जी स्वच्छता जा कया वखाण। बिहार जी मुलाक़ात आयल पीएम नरेंद्र मोदीअ चंपारण शताब्दी सत्याग्रह में संबोधन कंदे बिहार में रहियल स्वच्छता जी ॾाढी प्रशंसा कई हुई। बिहार में कयल प्रवचन ते मोदीअ कया विपक्ष ते प्रहार। बिहार में चंपारण में कयल प्रवचन में पीएम मोदीअ विपक्ष विकास के अटकाईंदड़ हुअण जो चई करे कांग्रेस ते प्रहार कया हुआ। राजकोट में जूस जी दुकानन में मनपा जी छापेमारी। उन्हारे जी सीजन में चैनी पासे रस ऐं जूस जा दुकान शुरू थिया आहिनि। तॾहिं राजकोट में मनपा पारां जूस जी दुकाननि ते छापेमारी करे ख़राब जूस जो नाश कयो वियो। गुजरात बार काउंसिल में दिलीप पटेल जो विजय। गुजरात बार काउंसिल जी थियल चूंडुनि में राजकोट जा वकील दिलीप पटेल खे 1441 वोट मिलण ते हुनखे विजेता ज़ाहिर करण में आयो। भुज जी वाइट स्कूल फी में कयो वधारो। सरकार एक पासे स्कूल फी घटाइण जी ॻाल्हियूं करे रही आहे ऐं ॿिए पासे भुज जी व्हाइट हाउस पब्लिक स्कूल पारां फी वधारो करण ते वालियुनि में गुस्सो छायो आहे। कोड़ीनार जे ॻोठाणनि शुरू कया धरना। कोड़ीनार जे काज ॻोठ में सरकार पारां झींगा फार्म शुरू करण जी मंजूरी ॾियण ते ॻोठाणनि मामलतदार ऑफिस जे ॿाहिरि धरना करे झींगा फार्म जो विरोध कयो आहे। जामनगर में सामाजिक कार्यकर ॾिनी आत्मविलोपन जी धमकी। जामनगर में थियल दबाण हटाइण लाइ घणाई दफ़ा रजूआत कंदड़ सामाजिक कार्यकर आत्मविलोपन जी धमकी ॾींदे सरकारी ऑफिस में पुलिस जो बंदोबस्त रखण में आयो। सूरत जी हीरा बाजार में बंदूक ॾेखारे कई लूट। सूरत जे वराछा में मिनी बाजार जी हिकु ऑफिस में घुसी आयल बदमाश बंदूक ॾेखारे करे ऑफिस मां 3 लखनि जे हीरनि जी लूट करे भॼी वञण ते पुलिस मौक़े ते पहुती हुई। सूरत में 25 लखनि जे हीरनि जी थी ठगाई।
सूरत में हीरनि जी डिलीवरी ॾियण लाइ मुंबई वियल जवान 25 लखनि जा हीरा खणी भॼी वञण ते मामलो पुलिस में दर्ज थियो आहे। पाणीअ जी तंगी हूंदे बि वॉटर पार्क में पाणीअ जा फुआरा। सूरत में हिक पासे पाणी जी तंगी हुअण ते घरनि में पाणी ॾियण में कटौती अची रही आहे। ॿिए पासे वॉटर पार्क खे प्रशासन 24 कलाक पाणी ॾींदे माण्हुनि में गुस्सो छायो आहे। गुजरात यूनिवर्सिटी में गुंडागर्दी में थियो वधारो। गुजरात यूनिवर्सिटी में बदमाशन पारां वधी वियल गुंडागर्दी जे साम्हूं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पारां धरना करे विरोध कयो वियो। व्यारा में वर्ल्ड होम्योपैथी डे ते निकती रैली। सूरत पासे जे व्यारा में वर्ल्ड होम्योपैथी डे ते मेडिकल जे शागिर्दनि पारां रैली कढी करे माण्हुनि में जागृति आणण जो प्रयास कयो वियो हो। यूपी में आंबेडकर जी मूर्ति सां छेड़छाड़ ते दहशत। उत्तर प्रदेश के बदायूं शहर में केतरनि बदमाशनि बाबा साहब आंबेडकर जी मूर्ति सां छेड़छाड़ करण ते शहर में दहशत जो माहौल मची वियो आहे। कड़ीअ में वरी एक दफ़ो थी 36 लखनि जी लूट। गुजरात के कड़ी शहर में थोरा ॾींहं अॻु में जवान ते हुमिलो करे 40 लखनि जी थियल लूट खां पोइ राति वरी एक दफ़ो जवान खे तलवार ॾेखारे करे केतिरा बदमाश 36 लखनि जी रुपयनि जी लूट करे भॼी विया हुआ। कॉमनवेल्थ में भारत के मिलियो वधीक एक गोल्ड मेडल। कॉमनवेल्थ गेम्स में भारत ते मेडलन की बरसात थी रही है। तॾहिं शूटिंग में सिद्धूअ खे वधीक एक गोल्ड मेडल मिलण ते मेडलन की कुल संख्या 20 थी है। नर्मदा के पानी मुद्दे गुजरात के मध्य प्रदेश दिनो झटको। गुजरात के नर्मदा डेम में वधिक पानी ॾियण लाइ गुजरात सरकार पारां मध्य प्रदेश सरकार के कयल अपील न मञी एमपी जी शिवराज सरकार गुजरात के वॾो झटको ॾिनो आहे।
भारत बंद जी बिहार, यूपी ऐं राजस्थान में ज़ोरदार असर। सोशल मीडिया के माध्यम से ॾियण में आयल भारत बंद जी बिहार, उत्तर प्रदेश ऐं राजस्थान में घणी असर ॾिसण में आई है। हिंसा की वारदात थियण ते पुलिस जो चुस्त जाब्तो रखियो वियो आहे। अनामत के विरोध में भारत बंद ते सुरक्षा एजेंसियों अलर्ट। अनामत के विरोध में ॾियण में आयल भारत बंद की मध्य प्रदेश सहित के राज्यों में थियल असर ते सभी राज्यों में पुलिस के अलर्ट कई वही है। भावनगर में दुर्ग के फतेह ते मनाया वियो विजय उत्सव। दुर्ग में पत्रकार पारा सिंधी समाज की माफ़ी घुरण ते भावनगर सिंधी समाज ॾिनल बंद जो ऐलान रद्द करे संत कंवरराम चौक में फटाकड़ा बारे करे सिंधी एकता जिंदाबाद जा नारा लगाया हुआ। हाँ बिल्कुल मां हेलो आयो ना मैं शॉप पे तड़ी गट जाए उदयपुर में सिंधी भाषा ॾींहं ते थियो ख़ासि प्रोग्राम। 10 अप्रैल ते सिंधी भाषा ॾींहुं सॼे देश में मल्हाइण में आयो हो। तॾहिं उदयपुर में पिणु थियल प्रोग्राम में भावना ओचाणी जी अॻवानी में ॿारनि कला पेश कई हुई।
भावनगर में कांग्रेस पारां कया विया प्रतीक धरना। देश की भाजपा सरकार के सामू कांग्रेस बाहू चढ़ाई रही है तने भावनगर में पण कांग्रेस पारां प्रतीक धरना करण में आया हुआ। पूर्व कच्छ में एक ही ॾींहं में 4 ॼणनि कई आत्महत्या। पूर्व कच्छ में एक ही ॾींहं में जुदा जुदा शहरनि में आत्महत्या करण जूं 4 वारदातूं पुलिस में अचण ते जिले में ॾाढी चर्चा जागी आहे। बचाव जे पांजरापोर में बाहि लगण ते मची डुकडोर। कच्छ जे बचाव पासे आयल लोधेश्वर जे पांजरापोर में कंहिं कारण सां बाहि लगण ते माण्हुनि में डुकडोर मची वई हुई ऐं फायर ब्रिगेड मौके ते पहुची करे बाहि खे काबू में खई हुई। गांधीधाम में सिंधी जवान के हत्या केस में 10 सालन की सजा। गांधीधाम में 2015 में वडोदरा के सिंधी शिवसेना कार्यकर की कत्ल कंदड़ सिंधी जवान राजेश चतुराणी के हत्या केस में कोर्ट 10 सालन की सजा ॾिनी है। अहमदाबाद में गरीब ॿारनि जो थियो मनोरंजन प्रोग्राम। अहमदाबाद में चांदनी फाउंडेशन ऐं आईसेक पारां गरीब ॿारनि लाइ ड्राइंग कॉम्पिटिशन ऐं बाल कलाकार मनोरंजन प्रोग्राम रखियो वियो हो जंहिंमें ॿारनि खे नाश्तो पिणु ॾिनो वियो हो।
त ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।